अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि करण वारा आहियूं ड्रामा सीरियल ॾाढ़नि जे ॾे जे बारे में, जंहिंजो इहो ई हर कंहिंजो इहो सुवाल आहे त छा रमज़ान में ई पूरो महीनो हलंदो या ई बसि हाणे ख़तमु थी रमज़ान खां ईद खां पोइ हलंदो। त हिन ॻाल्हि ते अॼु असां ॻाल्हाईंदासीं त हीअ छा रमज़ान जो पूरो महीनो हलंदो ड्रामो ॾाढनि जो ॾे या हाली बंदि थी वेंदो त ईद खां पोइ हलंदो। त जीअं त 70 किश्तियूं हिन ड्रामे जूं पूरियूं थी चुकियूं आहिनि, उहे हली थी चुकियूं आहिनि ऐं बाक़ी हिन जूं 3 किश्तियूं हलंदियूं 38, 39, 40। उन किस्तनि खां पोइ ही फ़िलहालु ईद खां पोइ वरी अनर थींदो हलंदो। हिन ताईं 40 किस्तनि खां पोइ वरी 41 जेका किस्त आहे उहा ईद खां पोइ हलंदी। त फ़िलहालु हिन जूं 3 किश्तियूं ईद खां अॻु में हलंदियूं, रमज़ान खां पोइ वरी ड्रामो हलंदो। फ़िलहालु ब्रेक था कनि ऐं रमज़ान ईद खां पोइ वरी हीअ हलाए वेंदो प्रोग्राम। त इहो ई अॼु जी वीडियो।